और कसीनी भागी मार का पवई का माफ त चई तू आही किथे निकर त बाहर छा थियो काकी बेबिल छो अची आसमान मथे देखायो अथई ऐ तू समझी छाती पंजो पाण के आ तू मुंजी गिला करे तू घर में सुकून सा वेठी होंदी आ तोखे खबर ना है तो बेबुल का बलाओ ब पनाह गुरंदी वन ऐ तू मुंजी अग्या छाई मां तुंजी गिला छो कंदस मुखे बियो को कम ना है छा जो सजोड़ी वतंदस तुंजी गिला करनी वडी का मेसड़ी आई हां मुंह ते नटायो थी वनी ऐ ढकणी सा तो गिला कया मुंह पंजे कन्नन सा बुधी है ऐ हाने वरी चईंदी तो नो 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 शर्म कदे कुछ थई कोन तो तोखे काकी ढकड़ी बताल करे छड़िया काकी बेबुल कुछ अकुल का कम वठ ओए बल्ले हाने आउ एड़ी थी वेस जो इहा ढकणी मुके बताल कंदी वायु पेराईंदी आ काकी बेबुल मुंह तुंजी गिला ना है कई हाने मन वनी पे घर मर त लहे डमर को न पाड़े ता मथे जो सूर घट कर आ वनी घर मरा तू हिते सुख सा रही ऐं घर वेठे सड़बा टुकर तू खाईंदी छा कंदी है हां छा कंदी है बुधा छा कंदी मैं मुके नती तू सुयाड़िया बी तुझे मुंह में मां धूड़ त विझंदस बी त सही त ॾिस त मां तुंहिंजो हशर छाती करा इते जो इते बी ॾिस त तुंहिंजो हशर छाती करो ऐगी हाणे तू ॿुधा सोप सीरियल मोहब्बतुन जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।